अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। असां पढ़ूं पिया सूरत आल इमरान। हिन खां अॻु में कुझु आयतूं पढ़ियूं अथऊं, वरी यादगिरी जे लाइ या वरी ॿीहर ॻाल्हि कजे त हिन में सूरत में 200 आयतूं आहिनि, 200 पूरियूं। हिन खां अॻु में सूरत हुई बक़रा, हुन में 286 आयतूं हुयूं, हिन में 200 आहिनि। हिन में पहिरियूं जेके पहिरीं आयत खां वठी 32 आयतूं आहिनि जेके बदर जी जंग खां पोइ फौरन, मतिलबु त हुन में अलाह ताला ॿुधायो त जीअं बदर में तव्हांखे खटरायो अथऊं, अहिड़े नमूने सां तव्हांखे इराक़, सीरिया, शाम सभु दुनिया जेका मख़लूब करे ॾींदासूं ऐं तव्हीं ग़ालिब थींदो ऐं काफ़रनि खे इंतिबाह वॉर्निंग हुई त तव्हां सयग़लबून वेझो ई त तव्हां मग़लूब थींदव ऐं हीउ दीन ग़ालिब थींदो। हा, इहे थियूं 32 आयतूं। उन खां पोइ 33 आयत खां वठी 63 आयत ताईं इहे आयतूं आहिनि नजरान जो वफ़्द जेको आयो 9 साल पोइ, यानी 8 साल पोइ जो उहे आयतूं हिते आहिनि, जंहिंमें हज़रत ईसा जे हज़रत मरियम जी विलादत जो ज़िक्र, हज़रत यहया जे विलादत जो ज़िक्र, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी विलादत जो ज़िक्र। ईसा अलैहिस्सलाम छा आहे? इंसान आहे, जीअं आदम अलैहिस्सलाम बिना माउ पीउ जे ॼाओ आहे, तीअं ईसा अलैहिस्सलाम खे बिना पीउ जे असां पैदा कयो आहे माउ जे पेट मंझां, हज़रत मरियम जा। ऐं हू अलाह कोन्हे को, अलाह जो पुटु कोन्हे को, अलाह सां का हसीद कोन्हे को, उन पैगम्बर आहे असांजो। इहा ॻाल्हि हिन में मुबाहिलो आहे उन्हनि सां बहस त जेकॾहिं तव्हीं सचा आहियो त पोइ, जेकॾहिं असीं सचा आहियूं त पोइ हीअं थिए। उन मुबाहिलो क़बूल न कयूं। उन खां पोइ अलाह ताला फरमायो त अचो त असीं कलमतन सवान बैनकुम बैनना, असां ऐं तव्हां जेको हिकिड़ो विच में कलमो आहे त अलाह हिकिड़ो आहे, उनजी रुगो पूॼा कजे, उन ते असीं भला रहूं। ॿी ॻाल्हि जेकॾहिं न था मञो त हिकिड़ो ई कलमो जेको आहे सो इहो खोड़, इहे सभई ॼण ॻाल्हियूं थींदियूं हुन में। हुन खां पोइ इर्तिदाद वारियूं ॻाल्हियूं जेके माण्हू दीन वठी ऐं फिरी था वञनि वग़ैरह वग़ैरह, इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं। उन खां पोइ 64 आयत खां वठी 120 आयत ताईं, यानी इहे जेके आयतूं आहिनि से वरी बदर जी जंग ॾांहुं इशारो आहे ऐं पंहिंजो उन मंझि, ऐं वरी उहद जी जंग में जेका शिकस्त आहे थी, वरी उन्हनि ॻाल्हियुनि ॾांहुं ज़िक्र ईंदो। ऐं 121 आयत खां वठी 200 आयत ताईं, यानी तक़रीबन इहे जेके 80 आयतूं आख़िरी आहिनि उहद जी जंग खां पोइ जूं आयतूं आहिनि। हा, इहे ॼण थियो मुख़्तसिर कंटेंट सूरत जो। ऐं मौज़ू इहे आहिनि जेके ख़ासि, पर हिन में घणियूं ॻाल्हियूं अचनि थियूं। हाणे असां हेसि ताईं ॼण पढ़ियूंसीं कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क वारी आयत असां पढ़ीसीं पिया अॻे, उहा वरी था पढ़ूं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा वतंज़िउल मुल्क मिम्मन तशा वतुइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। तुलिजुल लैल फिन्नहार, तुलिजुल लैल फिन्नहार, जी तुलिजुल लैल, लैल राति खे विझूं था, कहिड़ायूं था हुन मंझि ॾींहं में, कीअं यानी हिक ॿिए मंझां निकिरनि थियूं। तुलिजुल लैल फिन्नहार वतुलिजुन नहार फिल लैल वतुख़रिजुल हय्य मिनल मय्यत वतुख़रिजुल मय्यत मिनल हय्य। जहिड़े मंझां मुर्द शइ थी निकिरे, मुर्द मंझां जहिड़ी शइ कीअं था कढूं। इहे
تولج الليل في النهار وتولج النهار في الليل وتخرج الحي من الميت وتخرج الميت من الحي وترزق من تشاء بغير حساب जंहिंखे वणे तंहिंखे जेतिरो वणे एतिरो असीं बग़ैर हिसाब जे रिज़्क ॾियूं त रिज़्क जी ॻाल्हि बि हिन में अची वई हिन आयत में इज़त जी बि ॻाल्हि अची वई बादशाह जी ॾियण जी ऐं खसिजण जी बि अची वई इज़त जे ॾियण जी ऐं ज़िलत जे ॾियण जी बि ॻाल्हि अची वई ऐं राति जे ॾींहं में थियणु बदिलजण ऐं ॾींहं जे राति में बदिलजणु कीअं हिक ॿिए सां यानी बिना महसूसु थियण जे कीअं थो थी वञे हलियो इहो थी वियो ज़िक्र ऐं रिज़्क जी ॻाल्हि हिन में अचे इन करे रिज़्क जे लाइ बि जेकॾहिं रिज़्क जी तंगी हुजे रिज़्क जी कुशादगी खपे त हीअ आयत पढ़णु ॿिए ॿ आयतूं पढ़णु घुरनि तूं कुल अलाह मालिकल मुल्क खां वठी ترزق من تشاء بغير حساب विच में नंढड़ी आहे नंढड़ो हिसो आयत जो विझी छॾीसि ठीकु आहे لا يتخذ المؤمنون الكافرين أولياء 28 आयत खां ॻाल्हि हले थी त जेके काफ़िर आहिनि उन्हनि खे तव्हां औलिया पंहिंजो भरजलो पंहिंजो दोस्त पंहिंजो ख़ैर ख़ा करे न सम्झो ट्रम्प बुश ब्लेयर जेके माक्रोनी कॾहिं बि तव्हांजा दोस्त थी नथा सघनि तव्हां उन्हनि खां मदद घुरंदो अचो अची असांजी मदद करियो पाकिस्तान खे बचाए ॾियो असांखे मुल्क बचाए ॾियो फलाणो ईरान बचाए ॾियो अफ़गानिस्तान बचाए ॾियो कॾहिं बि तव्हां सां इहे मुहबत कोन था कनि तव्हांखे हमेशह टोटे में नुक़सान में खसारे में विझण जी कोशिशि कंदा इहा ॻाल्हि अलाह ताला चए थो हिन सूरत में इहा बार बार ईंदी ला तत्तख़िज़ यहूद वन नसारा औलिया खुलियो खुलायो बि ॾिसंदो हिते काफ़र जो ज़िक्र आहे अॻिते ईंदो यहूद ऐं नसारा जो ख़ुशूसन ऐं मोदी जी ख़ुशूसन ॻाल्हि कुनूद जेको आहे ला यत्तख़िज़ुल मुअमिनून न वठनि मोमिन मुस्लमान जेके आहिनि अल काफ़िरीन औलिया काफ़रनि खे पंहिंजो औलिया करे पंहिंजो दोस्त करे पंहिंजो ख़ैरख़ा करे पंहिंजो घण घुरो करे न वठो मिन दूनिल मोमिनीन मोमिननि खे छॾे मोमिननि सां दुश्मनी होॾां ईरान ऐं अरेबिया जेके आहिनि विढ़नि पिया पाण मंझि अरब ऐं अजम जी जंग जेका इस्लाम खां अॻु में हुई सा अञा जारी आहे ईरान में ऐं ईरान जे ऐं पंहिंजे सऊदी अरब जे करे असीं वेठा विढ़ूं हिक ॿिए सां वेठा मोदीअ सां यारी आहे पंहिंजे सऊद अरब जी ऐं पंहिंजो कतार जी ऐं पंहिंजो फलाणे जी दुबई जी ऐं फलाणे कुवैत जी सभिनी अरब जेके आहिनि से हिंदू सां काफ़र सां यासी अथनि दोस्ती अथनि मुस्लमान सां नफ़रत अथनि ऐं ईरान में जेको आहे हुन पासे हिन पासे खां छिक छिकां हे वठ हण हणां لا يتخذ المؤمنون الكافرين أولياء من دون المؤمنين मोमिननि सां दुश्मनी ऐं काफ़रनि सां दोस्ती हौल वला तव्हां इन करे बर्बादी तबाही तव्हांजे मुक़दर में लिखी छॾी अलाह ताला जॾहिं दोस्ती रखंदो दुश्मननि सां ऐं दुश्मनी रखंदो दोस्तनि सां जिन खे दोस्ती रखणु खपे त तव्हांजे मुक़दर में तक़दीर में बर्बादी तबाही लिखी पई आहे वठो भले पिया मुंहुं ॾियो जेको इहो कमु कंदो यानी यारी रखंदो काफ़रनि सां मुस्लमाननि खे छॾे मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु बल्कि त उन जे लाइ त पोइ उन जो को बि ज़िमेदारी अलाह ताला ते कोन्हे को अलाह ताला जो हुन सां कहिड़ो वास्तो आहे भले बर्बादु थियो तबाह थियो जीअं वणेव थी ومن يفعل ذلك فليس من الله في شيء إلا أن تتقوا منهم तुक़ात सवाइ इन जे जो कयो तव्हां उन्हनि खां को बचाव यानी जेकॾहिं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु या उन्हनि जे ख़िलाफ़ु को पंहिंजी डिफेंस करण जो को तरीक़ो पाण कयो था त भले पिया कयो
पर पोइ अलाह ताला जो तव्हां सां को वास्तो कोन्हे, अलाह ताला तव्हांजी मदद कोन कंदो। हीअ यारी रखंदो काफ़रनि सां, दोस्तनि मुस्लमाननि खे छॾे, मोमिननि खे छॾे, मोमिननि जे ख़िलाफ़ु हीअ दोस्तियूं यारियूं ॻंढींदो हुननि सां, त ॿिन्ही जी बर्बादी आहे। तव्हांजी बि, सऊदीअ वारनि जी बि, त ईरान वारनि जी बि, पाकिस्तान वारनि जी बि, जेके हिन सां हुन सां हुन सां हिन सां। ومن يفعل ذلك فليس من الله في شيء إلا أن تتقوا منهم تقات ويحذركم الله نفسه। अलाह ताला तव्हांखे डिॼारे थो, वार्निंग ॾिए थो, कहिड़ी? पंहिंजे पाण खां, यानी अलाह ताला खां डिॼो, अलाह ताला खां डिॼो इन्हनि ॻाल्हियुनि में, जो काफ़रनि सां यारियूं रखो ऐं मोमिननि सां दुश्मनियूं रखो। इन खां ॻाल्हि अलाह ताला तव्हांखे डिॼारे थो, वार्निंग थो ॾिए। हाणे इहो लफ़्ज़ ॿ टे दफ़ा ॿियो दफ़ो बि ईंदो अॻिते वेझो ई, नफ़्सहू, अलाह ताला पंहिंजे पाण खां तव्हांखे डिॼारे थो त मूंखां डिॼो। मसीर, इहो बि यादि करियो त मोटरूं वरी तव्हांखे मूं ॾांहुं ई आहे, अलाह ताला ॾांहुं मोटरूं ई आहे। तंहिं करे मोटंदव त पोइ उते पादर पुसिया पिया अथव, पोइ जेकॾहिं हींअर वठि नथा ॾियो त पोइ उते त केॾांहुं भॼी वेंदव। ويحذركم الله نفسه وإلى المصير قل إن تخفوا ما في صدوركم، हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ इन्हनि खे, काफ़रनि सां यारी रखण वारनि खे, मोमिननि सां नफ़रत रखण वारनि खे, मोमिननि सां मुक़ाबिला करण वारनि खे चओ, कुल इन तुख़्फू मा फी सुदूरिकुम, जेको तव्हांजे सीननि मंझि मख़फ़ी रखो था, ॻुझो रखो था, लिकाए रखो था, ऐं तुब्दू, या जेको पधिरो कयो था, ॿाहिरि सों सिधो चओ था माण्हुनि जे आॾो, ॿई ॻाल्हियूं, यालमुल्लाह, अलाह ॼाणे थो ॿिन्ही ॻाल्हियुनि खे। तव्हां जेको सीननि में आहे, दिलि में लिकाए रखियो था उहो बि, ऐं जेको पधिरो ऐलान करियो था उहो बि, सभु अलाह ताला खे ख़बर आहे। कुल इन तुख़्फू मा फी सुदूरिकुम औ तुब्दू यालमुल्लाह व यालमु मा फिस समावाति व मा फिल अर्दि, ऐं जेकी आसमाननि में आहे, जेकी ज़मीनुनि में आहे, सो सभु अलाह ताला ॼाणे थो। वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर, अलाह ताला सभु शइ ते कुदरत रखे थो, सभु कमु करे सघे थो, जेको करणु चाहींदो सो कंदो। तव्हांखे कामयाबु करणु चाहींदो त फटाफट करे सघंदो, हुनजी कहिड़ी परवाह आहे। पर जे तव्हांजा लक्षण हूंदा बुछड़ा, त पोइ छो तव्हांजी न मदद कंदो, छा लाइ तव्हांखे कामयाबु कंदो? लक्षण सुधारियो पहिरीं। वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर यौम तजिदु कुल्लु नफ्सिन मा अमिलत मिन खैरिन मुहदरा, जेॾीं लहंदो हर नफ़्स, यौम तजिद लहंदो, ॻोल्हे लहंदो, मन जद वजद तजिद, यौम तजिदु कुल्लु नफ्सिन मा अमिलत मिन खैरिन मुहदरा, जेॾीं लहंदो हर नफ़्स जा कयाई का चङाई ज़रे जेतिरी बि उहा हाज़िर लहंदो पंहिंजे आॾो। यौम तजिदु कुल्लु नफ्सिन मा अमिलत मिन खैरिन मुहदरा व मा अमिलत मिन सू, ऐं जेको ज़रे जेतिरो बि बुछड़ाई कई हूंदई उहा बि लहंदो, उहा बि ॾिसंदो अखियुनि सां। सूरत ज़लज़ला में फरमाई त ख़ैर जेको बि हूंदो सो बि ॾिसंदो, ऐं जेको शर हूंदो सो बि ॾिसंदो। وما عملت من سوء يوم تجد كل نفس ما عملت من خير محضرا وما عملت من سوء تود لو أن بينها وبينه أمدا بعيدا، जॾहिं बुछड़ायूं ॾिसंदो माण्हू
तंहिं वक़्तु चाहींदो त काश आऊं परे हुजां हा 1000 मैल ईंदे मुंहिंजे बुछाईअ खां जेका हाणे मुंहं में थी पए मूंखे जो हाणे ॾींदई मुंहं में त वधि चाहींदो हुन वक़्तु तव्हां चाहींदो बैन हा इन जेका बुछाई आहे उन जे विच में उहा बैन हू ऐं संदसि विच में वॾो अमदन बईद आहे हूंदे पंधु हुजे तमामु घणो वॾो 1,00,000 मैल जो आऊं परे हुजे मूंखां ॿीहर अलाह ताला फरमाए थो अलाह ताला तव्हांखे ॾिॼारे थो वार्निंग थो ॾिए तव्हांखे पंहिंजे नफ़्स खां यानी अलाह ताला पंहिंजे पाण खां यानी अलाह ताला कुदरत वारो आहे सख़्तु आहे जॾहिं गिरफ़्त करण ते ईंदो जॾहिं पकड़ वठि कंदो तंहिं वक़्तु को बचाव कोन्हे को इन जे बावजूदि बि जो अलाह ताला रऊफ़ आहे महिरबान आहे बाज़ारो आहे नरम आहे नरम तबियत जो नरमी कंदड़ आहे रऊफ़ आहे रहीम आहे ॿारनि ते पंहिंजे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि फरमाई लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुअमिनीन रऊफ़ुर रहीम पंहिंजे पैगम्बर खे नरम दिलि बाज़ारो मुहबत करण वारो सख़्ती न करण वारो नरमी करण वारो सख़्ती नथो करे त पोइ तव्हांजो थी वञे थो पंहिंजो सख़्ती थी वञे तव्हांजे मंझि सख़्ती नथो करे तव्हां ते त पोइ वरी वञो था बिगड़जी सख़्ती हूंद करे त पोइ तव्हांजा हाल कहिड़ा थियनि हाणे अचे थी 31 आयत कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे जेके चवनि था त असीं मोमिन आहियूं मुस्लमान आहियूं मुस्लमाननि सां असीं यारी रखणु था चाहियूं मुस्लमाननि जे दुश्मननि सां काफ़रनि सां यारी दोस्ती न आहे असांजी इहे जेके ईअं चवनि था मतिलबु अहिड़ा क़िस्म जा जेके आहिनि तन खे चओ कुल इन कुंतुम जेकॾहिं तई तुहिब्बून अल्लाह जेकॾहिं अलाह सां मुहबत रखो था त पोइ छा करियो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी त पोइ मुंहिंजी इताअत करियो यानी मुंहिंजे तरीक़े ते हलियो नबी जे तरीक़े ते हलो नबी जे तरीक़े खां ॿियो तरीक़ो को कोन्हे जंहिं ते हलिजे अतीउल्लाह व अतीउर रसूल रसूल खे छॾे पंहिंजा ॿिया तरीक़ा अख़्तियार कबा त उहे क़बूल न आहिनि इहा ॻाल्हि अॻ में करे चुकासीं गैर इस्लाम दीन फलयुक़बल में जेको दीन इस्लाम खे छॾे रसूल जे तरीक़े खे सुनत खे छॾे ॿिया तरीक़ा अख़्तियार कंदो उहो हुनखां क़बूल कोन कयो वेंदो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी पोइ मुंहिंजी इतबात करियो मुंहिंजी यानी रसूल पाक जी इतबात करियो ऐं उन ते हलो युहिब्बुकुमुल्लाह पोइ नतीजो छा थींदो जो अलाह ताला तव्हां सां मुहबत करणु शुरू कंदो तव्हां सां मुहबत कंदो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह وَيَغْفِرْ لَكُمْ ذُنُوبَكُمْ ऐं तव्हांजा ॾोह तव्हांखे बख़्शींदो वयग़फिर लकुम तव्हांखे बख़्शींदो ज़ुनूबकुम तव्हांजा ॾोह तव्हांजा जुर्म तव्हांजा गुनाह तव्हांजा बख़्शंदो ज़ुनूब ज़म्ब सिंगुलर ज़ुनूब प्लूरल वल्लाहु गफ़ूरुर रहीम बेशक अल्लाह ताला गफ़ूर आहे बख़्शिश करण वारो आहे रहीम रहम करण वारो आहे ऐं रऊफ़ुन बिल इबाद अल्लाह ताला रऊफ़ आहे महिरबान आहे नरम आहे
ऐं अलाह क़दीर अलाह अलाह कुल शयुनि क़दीर आहे अलाह मालिकुल मुल्क तूतिल मुल्क मन तशाअ व तंज़िलुल मुल्क मिमन तशाअ व तुइज़्ज़ु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ बियदिकल ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर आहे अलाह रऊफ़ुन बिल इबाद आहे ऐं पंहिंजो वल्लाह गफ़ूर रहीम आहे। हाणे ॿियो छा खपे तव्हांखे, इन करे बि जेकॾहिं ॿरो अथव ऐं पंहिंजो लॻो था काफ़रनि जे पोयां त वञी पूॼा करियो, भले पेशाब वञी पियो पंहिंजे ढॻीअ जो, ऐं पंहिंजो मोदी जे पोयां हुजो की होॾां काफ़रनि जे पोयां हुजे की पंहिंजे ट्रम्प जे पोयां की बुश ऐं ब्लेयर जे पोयां की मैक्रोन जे पोयां लॻा पिया हुजो, भले दूर पायो वञी। والله رؤوف بالعباد قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم قل اے نبी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ इन्हनि खे अतीउल्लाह वर रसूल, इताअत करियो अलाह जी ऐं रसूल जी। कुल अतीउल्लाह व अतीउर रसूल, हिते अतीउल्लाह वर रसूल। फ़इन तवल्लौ, ऐं जे फिरी वेंदव हलिया पुठि ॾेई मुंहुं मोड़े फिरी वेंदव, फ़इन तवल्लौ फ़इन अल्लाह ला युहिब्बुल काफ़िरीन, मुर्तद थी वेंदो, अलाह ताला काफ़रनि खे पसंदि नथो करे। इर्तिदाद जूं ॻाल्हियूं बि हिन में सूरत में अॻिते ईंदियूं त जेके छॾे वेंदा दीन खे त पोइ हाणे पाण वटि घणेई आहिनि जेके ज़बान सां चवंदा असीं दीन ते आहियूं पर दीन ते न आहिनि, दीन खां फिरंदा आहिनि। घणेई माण्हू आहिनि जेके अलाह खे पसंदि नथा कनि, अलाह खे गारियूं था ॾियनि, अलाह जे रसूल खे गारियूं था ॾियनि, वेठा आहिनि पंहिंजा ख़राबु बुछड़ा लफ़्ज़ चवनि था। हाणे हिते ई ॻाल्हि 32 आयतूं थी वञियूं। हाणे 33 आयत खां वठी 63 नंबर आयत ताईं इहे जेके 30 खनि आयतूं आहिनि जेके से आहिनि पंहिंजो वफ़्त जेको आयो हुयो नजरान मज़ा ईसाइनि जो, तमामु सुठा भला माण्हू आया हुआ ईरान उन मज़ा, ऐं नज़रान मज़ा वफ़्त वठी 9 साल हिजरी मंझि उन्हनि जे ज़माने में जी ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं अलाह ताला हज़रत पहिरीं ॻाल्हि जेका करे थो चए थो अलाह ताला चूंडियो आहे, किरनि खे चूंडियो आहे, उन्हनि जा नाला आहिनि में पहिरीं आयत आदम व नूहम व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। हाणे हिते बनी इसराइल जो लफ़्ज़ न विधाई, हिते चए थो आल इमरान अलल आलमीन, आल इमरान बनी इसराइल माना इसराइल माना हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम, याक़ूब जे औलाद मज़ा 12 औलाद आहे। पहिरियों आहे रोबिन, ॾिसो मूंखे पुटु ॼाओ आहे, चयईं लिया। ॿियो शमौन, ॾिसो मूंखे अलाह ताला मुंहिंजी ॿुधी आहे। ऐं टियों लेवी जेको आहे मूंखे अलाह ताला ॻंढींदो मुंहिंजे हिन पुट जे करे पंहिंजे मुड़ुस सां। इहो चयो हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जी घरवारी लिया अलैहिस्सलाम। हाणे इहो टे पुट जेको इहो टियों पुटु जेको आहे इन जी ज़िक्र आहे हिते, लिवी जे औलाद जो ज़िक्र आहे, लिवी जो ख़ुदि ज़िक्र न आहे। लिवी जे औलाद मञा पोइ ॼावा हज़रत इमरान ॼाओ, पहिरियों इमरान पहिरियों जेको मिस्र में ॼाओ, उन जी घरवारी खे ॼाओ हज़रत हारून ऐं हज़रत मूसा ऐं मरियम जेका भेण हिन जी, ॿिया बि हूंदनि पर इहे जी ज़िक्र आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम। हज़रत हारून खे तौरात पढ़ण जो हुकुम, तौरात लथो हज़रत मूसा ते, पर पढ़ण जो हुकुम आहे हज़रत हारून जे औलाद खे, हज़रत मूसा जे औलाद खे हुकुम न आहे, हुकुम न हो अॻु में। हाणे पढ़नि था हिन ज़माने में 20th सेंचुरी में, पर अॻु में न पढ़ंदा हुआ। अॻु में रुॻो हारून जो औलाद पढ़ंदो हो तौरात, ॿिए खे इख़्तियार न हो। जीअं ब्राह्मण रुॻो पढ़ंदो हो पंहिंजो वेद ऐं उपनिषद, ॿिए खे हुकुम न हूंदो। जीअं पंहिंजो जेको ज़रतश्त वारा किताब आहिनि रुॻो मुल्लो उन्हनि जो पढ़ंदो, ॿिए खे हुकुम न हो।
हिन वटि बि ईअं करे छॾियऊं त हज़रत मूसा जो औलाद न पढ़े, रुॻो हज़रत हारून जो औलाद पढ़े, ऐं जेके मुला आहिनि से उन जा थियनि, काहिन जेके आहिनि से उन जा थियनि औलाद, त उहे पढ़ंदा हुआ। इन करे आल इमरान जो ज़िक्र आहे, छो आल इमरान हिते उनजो ज़िक्र थो अचे जो हज़रत हारून जे औलाद में न या उख़्त हारून हिते लफ़्ज़ ईंदो या सूरत मरियम में, त या उख़्त त हारून जे औलाद में आहे हज़रत मरियम जेका हीअ हज़रत ईसा अलैहिस्सलाम वारी, त इहा ॼण केतिरा साल, यानी 400 साल, 4000 साल, 3000 साल पोइ जी वरी ॻाल्हि आहे। पहिरीं हूअ मरियम, हेॾां हीअ मरियम, होॾां हू इमरान, हेॾां हीअ इमरान, त मतिलबु त विच में 3000 साल विच में थी हलिया। इन हाणे इमरान हिन जी ॻाल्हि, त अलाह ताला फरमाए थो पहिरीं असां आदम अलैहिस्सलाम खे चूंडियोसीं, सॼी काइनात में सभु मख़लूक में असां आदम खे, इंसान खे चूंडियोसीं, आदम खे। आदम अलैहिस्सलाम खे चूंडण खां पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम खे चूंडियोसीं, जंहिंजे पुश्त मञा सभई आहिनि, हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उनजे पुश्त मञा आहे, सम्झो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि उनजे पुश्त मञा आहे। पोइ चए थो पहिरीं आदम खे चूंडियोसीं, पोइ नूह अलैहिस्सलाम खे चूंडियोसीं, पोइ आल इब्राहिम खे, इब्राहिम खे यानी ठहियो, पर आल इब्राहिम खे, इब्राहिम जे औलाद खे चूंडियोसीं, त असीं इब्राहिम जो औलाद आहियूं अलैहिस्सलाम। पोइ जेकॾहिं यानी नस्ल जे लिहाज़ खां न, त रूहानी लिहाज़ खां औलाद आहियूं असीं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आहियूं। मुस्तफ़ा अलैहिस्सलाम इस्माईल अलैहिस्सलाम जो औलाद आहे, जेको हज़रत इब्राहिम जो औलाद आहे। इन करे सभु इम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका आहे सा इब्राहिम जो ॼण औलाद आहे। इन लिहाज़ खां आल इब्राहिम असीं शामिल आहियूं इन सेंस में, आल इब्राहिम आल इमरान, आल इमरान जो इब्राहिम जो औलाद याक़ूब अलैहिस्सलाम, याक़ूब जो औलाद इमराम जेको मूसा अलैहिस्सलाम जो पीउ, ऐं उन खां पोइ वरी ही जेको हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे ज़माने जो जेको मरियम जो पीउ अलैहिस्सलाम जो उहो इमरान। त हाणे इहे इन खे चूंडियो आल इमरान खे चूंडियो, हिते आल बनी इसराईल खे, बनी इसराईल जी ॻाल्हि, फज़ीलत जी ॻाल्हि सूरत बनी इसराईल सूरत बक़रा में आहे, या बनी इसराईल अज़कुरू निअमती लती अनअमतु अलैकुम वअन्नी फ़द्दलतुकुम अलल आलमीन, तव्हांखे सभिनी जहाननि खां वधीक फज़ीलत ॾिनीसूं। त हिते बनी इसराईल जो लफ़्ज़ न आहे, हिते आल इमरान जो ज़िक्र आहे। وإن الله اصطفى آدم ونوحا وآل إبراهيم وآل عمران على العالمين, जहाननि मां सभिनी खां इन्हनि खे चूंडियोसीं, आल इमरान खे ऐं आल इब्राहिम खे ऐं नूह खे ऐं आदम अलैहिस्सलाम खे। ज़ुर्रियतम बअदुहा मिन बअदि, इहे हिक ॿिए जो औलाद आहिनि, यानी हू हुनजो औलाद, हू हुनजो औलाद, हू हुनजो औलाद, अहिड़े नमूने सां औलाद पियो अचे। हज़रत आदम जो सभई औलाद, ऐं उन खां पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जो वरी सभई, जो नूह आदम सानी आहे, ऐं उनजो औलाद साम ऐं हाम ऐं यफ़ज़, उन मज़ा वरी पंहिंजो साम मज़ा हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम, हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सभई उन मज़ा उनजो औलाद आहिनि। ऐं वरी इब्राहिम जे औलाद मज़ा इमराम, हू पहिरियों ऐं इमराम ही ॿियो, यानी 3000 साल विच में उनजे फ़र्क़ु। إن الله اصطفى آدم ونوحا وآل إبراهيم وآل عمران على العالمين, हाणे इहा ख़ासि नजरान जे ईसाई जेके आहिनि, जेके इल्म वारा आहिनि, जेके इंजील ऐं तौरात पढ़ियल आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि ख़ासि ॿुधाई थी वञे जेका सूरत मरियम में न हुई, हिन में आहे। ज़ुर्रियतम बअदुहा मिन बअदि वल्लाहु समीउन अलीम, बेशक अलाह ताला ॿुधंदड़ आहे, ॿुधे थो ऐं इल्म वारो आहे, ॼाणे थो, ॾिसण वारो आहे, बसीरुन बिल इबाद, सभु आहे। हिते अलाह समीउन अलीम, ॿुधे बि थो ऐं ॾिसे ॼाणे बि थो। इज़ क़ालत इम्रअतु इमरान, हाणे इमरत इमरान आहे, इमरान जी ज़ाल आहे हीअ इमरान, हीअ हज़रत ज़करिया जे ज़माने जो हुनजो माइटु आहे ॿियो, मतिलबु त इहो हैना, हैना हीअ हैना आहे, हू हैना न आई, हू जेका पहिरीं आहे उनजो नालो ॿियो आहे।
हिन जो मुड़ुसु इमरान जेको हज़रत मरियम जो पीउ आहे. إذ قالت امرأة عمران رب إني نذرت لك ما في بطني محررا فتقبل مني. हाणे बनी इसराइल में ॼण इहा रिवायत थी वई हली त जेकॾहिं औलाद नथे थियो कंहिंखे त पोइ चवंदा हुआ त या अलाह मूंखे औलाद ॾे, पुटु ॾे त आउं उहो तुंहिंजे टेम्पल में तुंहिंजे मस्जिद में ॾींदुसि, पंहिंजो ख़िदमत कंदो तुंहिंजी. ठीकु आहे, ख़िदमत करे. पोइ अहिड़ा ॼण मुहर्रर आहिनि. मुहर्रर आहिनि यानी मुहर्रर यानी छा आज़ादु, फ्री आहिनि. यानी दे विल नॉट डू द वर्ल्डली वर्क. कमु जेको दुनियादारी जो कमु न कंदा, बसि उहो ख़िदमत कंदा मस्जिद जी. ऐं उन ॿ टे शयूं उन्हनि जे हुन में आहिनि त हिकिड़ो त हू वार कोन कूड़ाईंदा, हिकिड़ी इहा ॻाल्हि. ऐं ॿियो पंहिंजो शराब न पीअंदा, बुसाई जो कमु न कंदा, रुॻो ख़िदमत कंदा पंहिंजे हिन जी. मस्जिद यानी हुनजो चर्च जेको हुया, जेको बि चइजे हुनजो. त हाणे हिन में पहिरियों ई ॿिया बि जेके हुआ, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम मुहर्रर हुयो या हज़रत मूसा अलैहिस्सलाम मुहर्रर हुयो. यानी नज़र, इनखे नज़र चइबो आहे. नज़र ॾिनल यानी बासिल, बासिल. पाण वटि सिंध में हाणे बासूं बासींदा आहिनि, फलाणा ॾातार कई, फलाणा टीरा मटीरा मूंखे पुटु वठी ॾिजांइ या ॾिजांइ त पोइ आऊं वरी हीअ तुंहिंजे हवाले करे वरी हू फलाणो जेके चूहा थींदा आहिनि फलाणा शाह जा, त अहिड़े क़िस्म जा पाण वटि बि कंदा आहिनि, मुस्लमान बि कंदा आहिनि. हुनखे न करणु घुरिजे हालांकि, पर नज़र जेको आहे सो बासिजे थो. नज़र पाण बासंदा मूंखे या अलाह फलाणो कमु ॾिजां, कमु कजां त पोइ आऊं रोज़ा रखंदुसि या नफ़ल पढ़ंदुसि या फलाणो ख़ैरात कंदुसि या छा, अहिड़ी क़िस्म जी उहा नज़र उनजो इजाज़त आहे. उहो सूरत बक़र में बि आहे, पंहिंजा नज़र पूरा करियो. पर हिते इहे ॼण नज़र आहे. इहा हज़रत इमरान जी घरवारी जेका आहे हाना, उहा नज़र थी ॾिए त मूंखे औलाद थिए त आउं उहो ख़िदमत में, यानी पुटु त हुनखे ख़्यालु पुटु ॼमंदो, सो आउं ॾींदुसि पंहिंजो चर्च में मस्जिद में ॾींदुसि, टेम्पल में ॾींदुसि. إذ قالت امرأة عمران رب إني نذرت لك, नज़रत तुंहिंजे लाइ नज़र कंदुसि, माफ़ी बतनी जेको मुंहिंजे पेट में आहे ॿारु, सो ॼण सही सालिम थींदो. इन्फेंसी मॉर्टेलिटी बि हुई ॼण अञा असांजे ज़माने में, असांजे पाकिस्तान में अञा ताईं आहे घणी, पर ॿियनि मुल्कनि में थोरी घटि थी वई आहे, माण्हू कंट्रोल करे विया आहिनि लिया. पर माफ़ी बतनी मुहर्ररन, उहो आज़ादु हूंदो. हुर जेको लफ़्ज़ आहे उन में निकिरे यानी आज़ादु. यानी ही विल नॉट बी इनस्लेव्ड, ही विल नॉट बी कंहिंजो रहीन मिनत कोन हूंदो ॿिए जो सवाइ अलाह ताला जी मिनत जो हूंदो. मुहर्ररन फतक़ब्बल मिन्नी, पोइ मूंखां उहो तूं क़बूल कर. हज़रत हाना थी चवे, इन्नक अंत समीउल अलीम, तूं बेशक समी आहीं, ॿुधंदड़ आहीं, अलीम आहीं. उहो इन खां अॻु में मथी जेका आयत आहे उन में बि समी उन अलॻि ऐं अलीम अलॻि आहे. हिते ॻंढियल आहिनि ॿई, अंत समी उल अलीम आहे ॿई लफ़्ज़. फलम्मा वदअतहा, पोइ जॾहिं ॼणियईं छा ॼणियईं, हीअ त कमु ख़राबु थी वियो. चए थी फलम्मा वदअतहा क़ालत रब्बी इन्नी वदअतहा उन्सा, चई या रब ही छा थी वियो, मूं त हीअ ॼणी आहे छोकिरी, न्याणी ॼणी आहे. फलम्मा वदअतहा क़ालत रब्बी इन्नी वदअतहा उन्सा, चई हाणे छा आहे, अॻु में ट्रेडिशन इहो ई हो त रुॻो मेल जेको ॿारु आहे उहो ॾिबो हुयो चर्च जे ख़िदमत जे लाइ. चई हाणे हीअ त छोकिरी आहे, हाणे हीअ छा कंदी. पर अलाह ताला चए थो न, मूंखे ख़बर आहे छोकिरी आहे. लैस ज़कर कल उन्सा, मर्द छोकिरी जहिड़ो न आहे. ईअं कोन चई छोकिरी मर्द जहिड़ी न आहे, न्याणी ॿार यानी छोकिरे जहिड़ी न आहे. चई छोकिरो यानी नर जेको आहे
सो छोकिरीअ जहिड़ो न आहे। छा माना आहे, जेका ॻाल्हि ख़िदमत करे सघे थी, हींअर बि ॾिसो जेका माइटी मिठी जो जी ॻाल्हि जेका माउ पीउ सां और मुहबत या हुनजी ख़िदमत पीढ़ीअ में हुन में जेका न्याणी करे थी, उहा ॿियो छोकिरो नथो करे। छोकिरो डोड़ंदो वठंदो, ॿारु भॼंदो वठंदो माउ पीउ खां, छोकिरो न्याणी जेका वीचारी ख़िदमत करे थी। पर घणियूं ॿियूं ॻाल्हियूं अलाह ताला इन्हनि जॾहिं चयो त छोकिरो छोकिरीअ जहिड़ो न आहे, ईअं कोन चयईं त छोकिरी छोकिरे जहिड़ी न आहे। فلما ودعتها قالت رب إني وضعتها أنثى والله أعلم بما وضعت। अलाह खे ख़बर आहे त छा ॼणी आई, चए थो अलाह ताला चयो मूंखे ख़बर आहे त छा ॼणियो, ॼाणियो अथई। वल्लाहु आलम, वधीक बहितर ॼाणे थो अलाह ताला, आलम वधीक ॼाणे थो। बीमा वदात, छा ॼणी आई, वलैस ज़करु कल उन्सा, ऐं ज़कर जेको मेल आहे सो फीमेल जे बराबरि न आहे, मेल फीमेल जे बराबरि न आहे। हल मुंहिंजा साईं, वलैस ज़करु कल उन्सा वइन्नी समयतुहा मरियम, ऐं मूं हुनजो नालो ई रखी छॾियो आहे। अलाह ताला चए थो माईअ खे हैना खे त मूं हुनजो नालो ई रखी छॾियो आहे मरियम। मरियम जी माना बि अब्द जी माना में, अमतन यानी बानी अलाह ताला जी, बसि ॿिए कंहिंजी बानी न आहे, इंसान जी बानी न आहे, अलाह जी बानी आहे। जीअं अब्द जेको अब्दुल्लाह अब्दुर रहमान अलाह ताला जो बानो आहे, तीअं हीअ अमतन, अमत जी माना में मरियम। वइन्नी समयतुहा मरियम, मरियम मरियम वइन्नी उइज़ुहा बिक वज़ुर्रियतहा मिनश शैतानिर रजीम, ऐं हिन जे ज़ुरियत खे यानी हिन जो औलाद जेको थींदो, यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम थींदो, हिन जो औलाद, ॿियो को औलाद आहे कोन को, हज़रत ईसा खां पोइ यानी इहो नस्ल ख़तमु आहे। इन करे हू जेका नबूअत अचे पई, जेका रसालत अचे पई हज़रत इब्राहिम इसहाक जे थ्रू, सा हिते हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ख़तमु आहे, हज़रत ज़करिया ऐं यहया ते ख़तमु आहे, हज़रत ईसा ते ख़तमु आहे। भई हिते हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिलसिलो शुरू थींदो 500 सालनि खां पोइ, उहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ ख़तमु आहे। हुन खां पोइ को ॿियो नबी पैदा थियणो न आहे, माना जी इहा आहे। فلما ودعتها قالت رب إني وضعتها أنثى وإني والله أعلم بما وضعت وليس الذكر كالأنثى وإني سميتها مريم وإني أعيذها بك तोखे यानी मरियम यानी हैना खे